नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त आलमी वबा कोरोना वायरस सबबि पाकिस्तान में वधीक 32 ॼणा हयातियूं विञाए वेठा आहिनि। फौत थी वियलनि जो अंग 7141 थी वियो। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफ़ां जारी कयल अंगनि अखरनि मूजिब मुल्क में कोरोना जा 2243 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। मुतासिरनि जो अंग वधी 3,56,904 ताईं पहुची वियो आहे। पाकिस्तान में कोरोना जा 3,23,225 मरीज़ सिहतयाब थी चुका आहिनि। 26,538 ॼणा इलाज हेठि। सिंध में कोरोना मरीज़नि जो अंग 1,54,738 ऐं पंजाब में 1,09,993, खैबर पख्तूनख्वा में 41,990, इस्लामाबाद में 23,004, बलोचिस्तान में 15,393, आज़ाद कश्मीर में 5,349, गिलगित में 4,047 केस रिपोर्ट थी चुका है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।